नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में जट बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। लठूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में इक़बाल, लियाकत, गफ़ार, अल्ताफ़, ज़ीशान जट ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे खिपरो पुलिस इलाज लाइ तालका अस्पताल खिपरो आंदो वियो। ज़ख़्मियुनि में 3 ॼणनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि खे तबे इमदाद ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो आहे। खिपरो जे मेन शहीद चौक ते थियल झेड़े दौरान शहरनि में भाॼ पइजी विया। शहर में ख़ौफ़ हरास पकड़जी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में जट बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। लठूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में इक़बाल, लियाकत, गफ़ार, अल्ताफ़, ज़ीशान जट ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे खिपरो पुलिस इलाज लाइ तालका अस्पताल खिपरो आंदो वियो। ज़ख़्मियुनि में 3 ॼणनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि खे तबे इमदाद ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो आहे। खिपरो जे मेन शहीद चौक ते थियल झेड़े दौरान शहरनि में भाॼ पइजी विया। शहर में ख़ौफ़ हरास पकड़जी वियो आहे।